يا أيها الذين آمنوا لا ترفعوا أصواتكم فوق صوت النبي ولا تجهروا له بالقول كجهر بعضكم لبعض أن تحبط أعمالكم وأنتم لا تشعرون. صدق الله العلي العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. أحسن منك لم تر قط عيني وأجمل منك لم تلد النساء خلقت مبرأ من كل عيب كأنك قد خلقت كما تشاء. بلغ العلا بكماله كشف الدجى بجماله حسنت جميع خصاله صلوا عليه وآله. درود پاک. اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأهل بيته وأزواجه وذرياته كلهم أجمعين. عزیزان گرامی محترمین جناب سامعین کرام، اللہ عز و جل جے مخصوص فضل ऐं کرم सां तव्हां सां मोमिननि जी ईमान वारी कचहरी नसीब थी आहे। जंहिं ईमान वारी कचहरीअ ते लख बार शुक्राना पढ़ूं तॾहिं बि थोरा आहिनि। हे उहा रहमत भरी ऐं भागन वारी मजलिस आहे जंहिंमें लगातार अल्लाह जी रहमत वसंदी रहे थी पई। उन ई रहमत जे वसाव खे कंहिं क़िस्म जी चुप ऐं बीहक नाहे का हिक करी जो हले थी त हलंदी रहे थी पई। अहिड़ियूं दुनिया में के बि मजलिसूं कोन थींदियूं जहिड़ी हीअ मजलिस आहे। दुनिया जे मजलिसुनि में कूड़ गिला ड्राड़, पर जेकी हीअ मजलिस आहे सवाइ सच जे ॿियो कुझु बि कान्हे को। जे समझ में अचे त बा आवाज़े बुलंद सुभान अल्लाह चई ॾियो। सुभान अल्लाह ते काई बि रोक टोक झल पल नाहे का। जे सुभान अल्लाह जो साथ ॾींदव त शहीद ख़ालिद महमूद ॼण असांजे दिलनि में ज़िंदह रहंदो ईंदो। असां इन्हनि जा मुरीद हूं ऐं इन्हनि जे मिशन खे खणी करे दुनिया में फैलाइण जे लाइ हाज़िर आहियूं। जमात जमयत उलमा इस्लाम जा गैरतमंद बाशूर हज़रातो जे पूरी तरह दिल दिमाग में ॻाल्हि खुपी बीहे त खुपाए सुभान अल्लाह चओ त पतो पवे रहमत जे मलाइकनि खे बि त हे जवान जोधा पहुची विया। अञा हिकु भेरो अञा ॾाढिया
छो त हे मजलिस मुहम्मदी में अल्लाह जे तस्बीह जी गूंज है। हिन गूंज के कई किस्म जो किनारो नाहे को। छो त हिन महफिल में पाक मुहम्मद मुस्तफा जूं सिफ़तूं तूं बयान थियन। छो त हिन मजलिस में पाक मुस्तफा जे सुञाणन वारन ने महबूबन ने मुहिबन ने असहाबन जूं जोतूं ऐं जलालूं थियूं बयान थियन। हिन मजलिस में पाक मुस्तफा जे सच्चे यार सिद्दीक़ अकबर जो सच थो बयान थे। छो त हिन मजलिस में सोने फारूक जो अदल ऐं इंसाफ थो बयान थे। छो त हिन मजलिस में सोने उस्मान रज़ी अल्लाह जो हयाव थो बयान थे। छो त हिन मजलिस में हजरत अली जी बहादुरी चिमकी बयान थे थी पई। छो त हिन मजलिस में सोने हसन जो जलाल, सोने हुसैन जो कमाल, करबला वारे हीरे जी हीरोईगी भले अंदाज में जो बयान थी रही आहे। जाथे अल्लाह जी तौहीद, जाथे मुस्तफा जी रिसालत, जाथे सिद्दीक जी सदाकत, जाथे फारूक जी फारूकियत, जाथे उस्मान जो हयाव, जाथे अली जी शुजाअत, जाथे हसनो हुसैन जो वडो अजीब अहल बैतियत जो अंदाज बयान थींदो आहे। उन मजलिस जो नालो मजलिस अहले सुन्नत वल जमात हुंदो आहे। सुन्नी मुजाहिदन जी मजलिस आहे। सुन्नी मजलिसन जी जो है मजलिस आहे अहले सुन्नत यानी मुहम्मदी पैरवी वारे दग के चिंबड़ंदड़ वल जमात यानी जमात साहबा जी पैरवी वारा जान जाथे गजन उहा अहले सुन्नत वल जमात थींदी आहे। रब्बे कायनात जो कसम आहे। आओ त कुरान खोले तो के बुधाया। हिन कुरान के जड़े खोलियम मां हिया खोलियम मां हिया ॾिठम मां हिया तिलावत कयम मां उथंदे ही अल्लाह पंहिंजे महबूब जा अदब सेखारिया आहिनि। चओ चओ हिया अदब जी मजलिस आहे। महबूब जे तज़ीम जी मजलिस आहे। हुजूर जे अज़मत जी मजलिस आहे। महबूब जे किरदार जी मजलिस आहे। महबूब जे लक्षण जी मजलिस आहे। हुजूर जे अखलाक जी मजलिस आहे। महबूब जे प्रोग्राम जी मजलिस आहे। जमयत उलमाए इस्लाम हजरत मौलाना फजलुर रहमान जे मुरीदन जी जो हिया मजलिस गदी आहे ही आहे। नारे तकबीर, नारे तकबीर। शाने मुस्तफा, शाने सहाबा, जमीयत उलमाए इस्लाम, कहते मिल्लत इस्लामिया मौलाना फजलुर रहमान। नारे तकबीर। अब कुरान के पढ़ूं, कुरान के पढ़ूं, कुरान पढ़ूं कन वेडियूं पढ़ूं, कुरान पढ़ूं कन दोहिड़ा पढ़ूं। आओ तो सच्चो कुरान खोले पढ़ूं तो पाक कुरान पाक मुहम्मद मुस्तफा जे पाक अदब अखलाक अजमत के किया खोले खोले बयान कयो आहे। चाहिए सुभान अल्लाह। कुरान ऐलानो दिनो, अल्लाह फरमान जारी कियो, पर रब जो गुफ्तगू आहे दुनिया जे मोमिनन सां काफरन सां न। कैसा तो गाला है अल्लाह, कैसा तो गाला है। अब अम्मा सां तहां गड़िया जो गरजी हलण में फायदो थींदो। गरजी गरजी हलण में फायदो थींदव। इशारो ॼां त इशारे सां गड़िया हलो। इएं ई जन्नत में इशारन सां गड़िया चओ हलंदा हलंदासीं। गड़िया अचो गड़िया अचो गाल के समेटींदा हलूं हलंदा हलूं। अल्लाह कुरान में कंहिंसां ॻाल्हायो चओ मोमिनन सां ॻाल्हाई। अहिड़ो प्यारो सॾु कई, अहिड़ो महबूब सॾु कई, अहिड़ो लुत्फ वारो सॾु कई। छो त सॾु बि अल्लाह जो आहे, सॾु बि रब जो आहे, सॾु बि ख़ुदा जो आहे, सॾु बि मुस्तफा जहिड़ी हस्तीअ जे रब्बे कायनात जो आहे। उन में त मज़ो हूंदो ई हूंदो। दुनिया सॾे, पीर सॾे, फ़कीर सॾे, भोतार सॾे,
अल्लाह जे कोरट में सब सदन पंहिंजी जाइ ते, पर जॾहिं रब पाण सॾे त उन जो मज़ो ई निरालो आहे। सदी दे फरमाई त रब फरमान जारी कयो त या अय्युहल्लज़ीन आमनू, या अय्युहल्लज़ीन आमनू। हे अल्लाह जो सदा मोमिनन खे या अय्युहल्लज़ीन आमनू। केॾा त सुहिणा जुमला आहिनि अल्लाह जा, केॾा त लुत्फ भरा जुमला आहिनि अल्लाह जा, जो तहां मोमिनन सां अल्लाह डायरेक्ट थो ॻाल्हाए पियो। क़ुरान में फरमाए या अय्युहल्लज़ीन आमनू, ओ मोमिनो, ओ अल्लाह जी तौहीद खे दिल दिमाग में जाइ ॾींदड़ो, ओ मुस्तफा जे रिसालत खे ख़त्म नबुवत खे अखियुनि ते रखंदड़ो। हे तर्जुमो थो कयां या अय्युहल्लज़ीन आमनू, ओ मुंहिंजा सबा जड़ो मोमिनो। जी मुंहिंजा साईं सभु चओ उन रब जे सॾ खे, जी मुंहिंजा सोना साईं सभु त चओ अबो, सभु त ॻाल्हायो, जी मुंहिंजा रब्बे जलील। अल्लाह जो ऑर्डर मथां आयो त मां मुहम्मद मुस्तफा जे हक़ में थो ॻाल्हायां। रब थो फरमाए त हुजूर जे हक़ में थो ॻाल्हायां, हुजूर जे अदबन जे बारे में थो ॻाल्हायां, हुजूर जे अज़मत जे बारे में थो ॻाल्हायां। जी साईं क़बूल आहे तुंहिंजो पाक मुहम्मद मुस्तफा असांजे अखियुनि ते, तुंहिंजो पाक मुहम्मद मुस्तफा असांजे दिल जो टुकड़ो, तुंहिंजो पाक मुहम्मद मुस्तफा असांजे दिमाग़ जे मथां घुमंदड़, तुंहिंजो पाक मुहम्मद मुस्तफा रब काइनात जो कसम आहे, जंहिंखे रब पाण पसंदि करे, जंहिंखे रब 1.25 लाख पैगंबरनि जो चओ इमाम ऐं सरदार बनाए, जंहिंखे पाण अल्लाह चओ 1.25 लाख पैगंबरनि जी पग बनाए, जंहिं पग जे उनवान सां जलसो थियो आहे दस्तारे फज़ीलत, यानी फज़ीलत वारी पग। अल्लाह अकबर कबीरा, जंहिं मुस्तफा खे अल्लाह पाण चओ सरदारी जी पग बनाए 1.25 लाख पैगंबरनि जी, उन जे हक़ में अल्लाह गजगोड़ कंदे फरमायो या अय्युहल्लज़ीन आमनू, ए मोमिनो, जी मुंहिंजा साईं त ला तरफ़ऊ अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबी वला तजहरू लहू बिलक़ौल कजारि बाज़िकुम लिबाज़िन अन तहबत अमालुकुम व अंतुम ला तशउरून इन्नल्लज़ीन यग़ुज़्ज़ून अस्वातहुम इंद रसूलिल्लाह उलाइका अल्लज़ीना इम्तहनल्लाह क़ुलूबहुम लित्तक़वा लहुम मग़फ़िरतुन व अज्रुन नज़ीर। हे अल्लाह जो गुफ्तगू मोमिनन सालिहन सां अहिड़ो ॻाल्हायईं, अहिड़ो ॻाल्हायईं, मोमिनन जी रग रग ठरी पई। अबा तव्हांजी रग रग ठरी न ठरियो तव्हांजो कन न, वार वार में हुब ईमानी जागी के न कोन जागी। अल्लाह अकबर ॿुध तो सयूं फरमाई त ला तरफ़हू अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबी, महबूब जी मजलिस में जॾहिं वेहो त महबूब जे आवाज़ खां पंहिंजे आवाज़ खे मथां न कंदा कयो। हज़ूर जे मजलिस में जॾहिं वेहो त हज़ूर जे आवाज़ खां पंहिंजो आवाज़ बुलंदो न कंदा कयो। वला तजहरू लहू बिलक़ौल कजारि बाज़िकुम लिबाज़, ईअं न ॻाल्हाईंदा कयो जीअं पाण कचहरियुनि में रड़ियूं करे, डांडियूं करे, कूका करे, ॾाढा बाद मखोली में ॻाल्हाईंदा हो, ईअं मुस्तफा जे कचहरी में अचो त ईअं तव्हां बाद मखोली में ॾाढा रड़ियूं करे न ॻाल्हाईंदा कयो, छो त मुंहिंजे महबूब खे ईज़ा ईंदो, मां अल्लाह खे बर्दाश्त कोन थो थिए। साईं पोइ भला नतीजो को अलॻि थलॻि निकिरंदो छा? चई अन तहबत अमालुकुम व अंतुम ला तशउरून, जो ईअं कंदव त अमलनि जे मथां बिलडोज़र फेरे छॾींदो मां, पतो ई न पवंदो। ईअं बिलडोज़र फेरे छॾींदो मां अमलनि ते, चट करे छॾींदो मां, पतो ई न पवंदो। जॾहिं हे आयतूं लथियूं सिद्दीक़ अकबर मुस्तफा जे मजलिस में हाज़िर थियो। सोना कुर्बान वञा होरियां थो ॻाल्हाए, उन रब जे ज़ात जो कसम आहे साईं अॼु खां वठी तव्हांजे मजलिस में ईअं ॻाल्हाईंदुमि जीअं को वॾे राज़ वारो ॻाल्हाउ थींदो आहे, सरगोशी थींदी आहे, आहिस्ता भुणकाट जे अंदाज़ में ॻाल्हाइबो आहे। साईं मां अल्लाह जो कसम खणी थो कहां, सिद्दीक़ अकबर थो हुजूर जे अॻियां अर्ज़ करे, साईं ईअं ॻाल्हाईंदुमि जो भुणकाट जीअं थींदा आहिनि माखी जे घुड़नि जा, ईअं होरियां ॻाल्हाईंदुमि। हेॾो फारूक आज़म आयो,
साईं कुर्बान वञा एडो अंदाज झीणो रखी हजूर सां ॻाल्हाए थो जो हजूर वरी पुछण जी नौबत फरमाइनि था त छा चयो एडो आहिस्ता हज़रत उमर साईं पाक मोहम्मद जी दरबार में ॻाल्हाए थो जो महबूब वरी पुछण फरमाइनि था त कहिड़ी ॻाल्हि के सोहणा उमर ॻाल्हि त कर बीहर एडो धीमो आवाज़ थियो अल्लाह। ॿियो बि महबूब जो सचो आशिक साबित बिन कैस जो रज़ी अल्लाह ताला अन्हु साबित बिन कैस रज़ी अल्लाह ताला अन्हु वॾो अंसारी बा आवाज़ बुलंद खतीब जो हीअं आवाज़ करे त शींहं जी गजगोड़ महसूस थिए जो हीअं ॻाल्हाए बिना लाउड जे त हीअं रोड वारा बिही करे ॿुधनि एॾो बुलंद आवाज़ जेॾो बि होरियां ॻाल्हाए त वॾो पड़लाव थी थो वञे पियो। उहो साबित बिन कैस जॾहिं आयत मुस्तफा जे मथां अदबन वारी लहंदी थी वञे तवज्जो कर माने तवज्जो कर उहो साबित बिन कैस बुलंद आवाज़ वारो अंसारी मुजाहिद घर में ढकजी लिकजी वेही थो रहे घर खां ॿाहिरि निकिरे ई कोन थो पियो। संगत पुछे थी साबित बिन कैस केॾांहुं वियो पुछो त सयूं ॻाल्हि छा आहे हज़ूर पाण पुछनि था चंद ॾींहं थी विया आहिनि मुंहिंजो साबित नज़र कोन थो अचे पियो। किन दोस्तनि वञी पुछो साबित बिन कैस रज़ी अल्लाह खां साबित ॾे त ख़बर महबूब जी मजलिस कोन छॾींदे हैं हुजूर जी चौकुट के न छॾींदे हैं हाणे छा माजरा आहे अंदर ॿधजी वेही रहियो हां अल्लाह अकबर मुझो साबित रोई करे अखिन में नीर हारे करे अर्ज़ तो करे मुझा दोस्तो कुरान न ॿुधो अथव छा हुजूर ते जेको कुरान लॻो आहे लथो आहे जंहिंमें अल्लाह ऑर्डर कयो त ला तरफ़हू अस्वातकुम फौक़ सौतिन नबी वला तजहरू लहू बिल क़ौल कजारे बादिकुम लिबादिन अन तहबत अमालुकुम व अंतुम ला तशऊरून। हेॾो वॾो कुरान लथो जबल मथों लहे हा बि खणी वञूं हा आसमान मथों किरे हा बि बर्दाश्त कयूं हा दुनिया जा वॾा ॿार जेकॾहिं अचनि हा पुठनि ते बि उन्हनि खे खणी सघूं पिया पर जेका महबूब जे अदब जे हक़ में महबूब जे अज़मत जे हक़ में हुजूर जे अंदाज़ जे हक़ में अल्लाह जेके आयतूं मोकिलियूं आहिनि एॾियूं वॾियूं गोरियूं आहिनि अदब जूं एॾियूं वॾियूं गोरियूं आहिनि एॾियूं वॾियूं पहाड़ आहिनि जो पहाड़ अॻियां कुझु बि न आहिनि। इन में त बयान ही आहे हुजूर जे आवाज़ खां आवाज़ बुलंद न कयो मुंहिंजो आवाज़ वॾो आहे अल्लाह अकबर कबीरा बेअदबी थी पवंदी अमल मुंहिंजा लुढ़ी वेंदा अलाए कहिड़ो अॻिते बल्लु थिए मां त ईअं सम्झां थो महबूब जे अॻियां ॻाल्हाईंदो हुउमि अलाए बाहि जो बल्लु न थी वियो हां अलाए बाहि जे हवाले मां न थी वेंदुमि मां महबूब जे कचहरी में न ईंदुमि अदब जे बुनियाद ते हुजूर जे कचहरी में मां कोन ईंदुमि मूंखां बर्दाश्त कोन थो थिए पियो जो हुजूर जे हक़ में अल्लाह ही गवाही ॾेई रहियो आहे जो महबूब जे आवाज़ खां बुलंद कंदो त अमलनि जे मथां लिको ॾेई छॾींदोमांव मूंखां कोन पुॼंदो मां महबूब जे अॻियां न ईंदुमि। इहा माजरा जॾहिं हुजूर पुरनूर साईं खे पई त मुंहिंजो साबित बिन कैस वॾे आवाज़ हुजण जे बुनियाद ते मुंहिंजे कचहरी में हाज़िरी नथो भरे अल्लाह अकबर कबीरा महबूब भी त महबूब आहे अदबन वारो त अदबन वारो आहे जंहिंजे हक़ में क़ुरान शाहिद आहे काथे या अय्युहल मुज़म्मिल काथे या अय्युहल मुदस्सिर काथे यासीन आहे काथे वज़ुहा आहे काथे कहिड़ा लक़ब काथे कहिड़ा लक़ब मुस्कुराए फरमाइनि था पिया त साबित खे वञी चओ मां मोहम्मद मुस्तफ़ा जो ऐलान हुनखे ॿुधायो त मां मुस्तफ़ा ऐलान थो कयां त अल्लाह अकबर कबीरा इन्नक लस्त मिन अहलिन नार वलाकिन मिन अहलिल जन्नह इन्नक लस्त मिन अहलिन नार वलाकिन मिन अहलिल जन्नत। साबित के खुशखबरी ॾियो त तूं जहन्नम जे बल वारा नमूना आहे बल्कि तूं जन्नती हीरो आहे तू जन्नती हीरो आहे तू जन्नत जो हकदार आहे छो त तू अदब में रहे अंदाज में रहे जानी वाणी खरफात न थी अदब जो अंदाज तो न छड़ियो तू जन्नती आहे आहे आहे। नारे तकबीर शाने मुस्तफा शाने साहबा नारे सन्नी साउंड
अदब मां त महबूब जे अदब खे ईअं थो सम्झां जो महबूब जे सदके महबूब जो बिस्तरो भी पाक थो सम्झां। समझ में नथी अचे ॻाल्हि।
जेको महबूब जे शयुनि जे पाकीज़गी जो कायल आहे उहो महबूब जो मर्दे दम तक बेअदब नथो थी सघे। चवण वारो तान ॾियण वारो बेअदब थी सघे थो, पर महबूब जे बिस्तरे जे अज़मत खे सलाम करण वारो बेअदब न चओ बाअदब हूंदो आहे। ॻाल्हि सम्झ में आई कि न? पकी ॻाल्हि आहे। अबा महबूब जो बिस्तरो पाक, पकी ॻाल्हि, महबूब जो बिस्तरो पाक। तूं घबराए न, मां तोसां 20-25 मिंट हलंदुमि, वधीक न हलंदुमि। मां पंहिंजी कण कंदा पोयां। हाँ, मां पंहिंजे कलाक जे अंदरि ट्रपड़ पंहिंजा सिड़े वेंदुमि, महबूब जे अदब खे सीने सां लातियूं खयूं वेंदियूं। सम्झ में आई? जंहिंखे वंड वठणो आहे वंडी वठे। तवजो मारे हुजे। अबा महबूब जो बिस्तरो, पकी ॻाल्हि। हाँ, हिजरत वारी रात महबूब साईं पंहिंजे बिस्तरे ते कंहिंखे सुम्हायो हो? हज़रत अली हैदरी करार खे, सचे हैदरी खे सलाम था चऊं। तूं सचो हैदरी आहीं कि न खोटो हैदरी आहीं? सचा हैदरी गॾिया हो कि न खरा खोटा हैदरी गॾिया हो? चओ खरा गॾिया हो, खोटनि खे अलाह बाहि ॾे। सही कि न? तवजो मारे हुजे। असां हैदर जा मुरीद हूं, पर सचा असांजो अली ही आहे जो सम्झायां थो। मुंहिंजो अली उहो आहे जेको महबूब जे पाक बिस्तरे ते हिजरत वारी वात सुम्हियो हो। मां अली इन खे चवंदो आहियां, ऐं इन अलीअ खे पाक ज़बान सां मां बावज़ू थी करे अदब में बयानु कंदो आहियां। हा कि न कोन अबा? ईअं नी, सचो मुरीद अलीअ जो उहो हूंदो जेको पाक अलीअ खे पाक ज़बान सां बयानु करे। पाक अलीअ खे चओ 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 मुड़ुस थी चओ, पाक अलीअ खे पाक ज़बान सां बयानु करे। जेका पाक हुजे भंग खां, शराब खां, आफीम खां, चरस खां, उनखे हक़ा त अलीअ जो नाम खणी, उनखे हक़ा त हैदर जो मुरीद हैदरी सॾाए। बाक़ी जेका ज़बान गंद सां भरियल आहे, बक सां भरियल आहे, शराब सां लथपथ आहे, भंग सां तर लगी पई आहे, अल्लाह अकबर, इन ज़बान सां हज़रत अलीअ जो नालो न खणबो आहे। न खणबो आहे, चवंदो आहे क्यों न खणबो आहे? इनखे हैदरी न चइबो आहे, इनखे गैदड़ी चइबो आहे। गैदड़ी गैदड़ी गैदड़ी। तवज्जो। अर्ज़ कयुमि त हिजरत वारी रात पाक बिस्तरे ते अली सुतो, अली पाक बणिजी वियो। पाक ते त पाको ईंदो न, पाक ते त पाको ईंदो। तवज्जो कर, अली जो मुस्तफा जो बिस्तरो पाको त पाण मुस्तफा जो पाकन जो पाको। ए फार्मूलो तो बयान कयां मां। तवज्जो, मुस्तफा जो बिस्तरो पाको त पाण मोहम्मद मुस्तफा जो पाकन जो पाको, पाकन जो सरदार। हा कन कोन साईं? हाणे हिकु पाकाई बिस्तरे में, ॿी पाकाई मुस्तफा जी, इन मां बुलंद बाली ऐं उची पाकाई कहिड़ी आहे? मुस्तफा जे जिस्म वारी न? कहिड़ी आहे उची पाकाई? हुजूर जे जिस्म वारी आहे। महबूब जे बिस्तरे ते सुम्हण वारे अलीअ खे बयानु करे थो ऐं उनखे खे पाक चई थो। मुंहिंजो बि इहो अक़ीदो आहे, पर हेॾे आहे ओ जॾहिं हुजूर उन रात हलिया, उहो बि त बयानु कर। जॾहिं सफ़र कयूं, अॻिते जॾहिं वधिया, अल्लाह अकबर कबीरा, हिकु उहो टाइम आयो जो पाक मोहम्मद मुस्तफा खे मथे जबल ते खणणो पियो। उते खणण वारो हज़रत अबू बकर सिद्दीक़ हो। उते पाक मोहम्मद मुस्तफा खे पंहिंजे पंहिंजे ते कुल्हनि ते खणण वारो केरु हो? चओ हज़रत अबू बकर सिद्दीक़ हो। पाक मोहम्मद जो बिस्तरो पाक जेकॾहिं अली उन ते सुम्हे थो त उते बिस्तरे जे पाकाई जे करे बि चओ अली पाक था चऊं, पर हेॾे चओ पाण मोहम्मद मुस्तफा चओ पाकनि जो पाक आहे। हे कई किरोड़े खां पाकाई जा मथे आहे। जॾहिं उहा पाक मोहम्मद जे जिस्म वारी पाकाई चओ हज़रत अबू बकर जे कुल्हनि ते थी अचे तो हज़रत अबू बकर भी चओ पाक, उहो भी उनखे पाक नथो चए। अलीअ खे हुजूर जे बिस्तरे ते सुम्हण करे पाक थो चए, जेको पाण खुद हुजूर पुरनूर पाकन जो पाक जंहिं कुल्हे ते सार थिए थो, उनखे छो नथो पाक मञे? मञणो पवंदो।
मञणो पवंदी जा मञणो पवंदी जा हिन सचे खे छॾणो पवंदी। ॻाल्हि आहे हिकु जा मञणो पवंदी जा हिन खे छॾणो पवंदी छो त इहो अदब ऐं पाकाई चओ मुस्तफ़ा जी केरु थो बयानु करे चओ हे सचो क़ुरान थो बयानु करे जॾहिं क़ुरान बयानु कई त ॻाल्हि चओ हद थी वई दुनिया जो चङो मिठो चवे चओ उन में खर खुर थी सघे थी पर जेको महबूब ते अल्लाह क़ुरान अल्लाह लाथो चओ इहो अहिड़ो पाक जंहिंमें खर खुर जो को अंदेशो ई न आहे इन करे बयानु शुरू में कई त ला रैब फीह हे त पाकाईअ जे शक खां भी मथे आहे। अदा भुले छो थो पोइ केले जे खल तो तिरके थो पतरे भत तो ड्रके थो हे कहिड़ी कसी ॻाल्हि करे थो मां चवंदो आहियां त अली बि पाक आहे त सिद्दीक़ अकबर बि पाक आहे। अदा इहा ॿोली आहे कंहिंजी बारा हक़ वारे ओलमाए जो बंद जी जंहिंजे मथां तूं तान थो करे हाणे फ़ैसिलो तुंहिंजे मुठ में आहे बेअदब देवबंदी कन वग़ैरह वग़ैरह चओ चओ देवबंदी कन वग़ैरह वग़ैरह ॾाढे हंधि ॻाल्हाए डिॼे छो थो देवबंदी कन वग़ैरह वग़ैरह मां नाम कोन खणंदुमि पर एतिरो चवंदुमि त चोर गुंदीअ पोयो आहे मां छो चुगली हणां चोर गुंदीअ पोयो आहे मां चुगली न हणंदो आहियां बाबा बस ॿुधायां थो त चोर गुंदीअ पोयो आहे वग़ैरह वग़ैरह पाण सम्झ तूं तवजो तुंहिंजो मारे हुजे सलात मीर ते पढ़ंदो वञ सल्लल्लाहु तआला अला खैर ख़ल्क़िही मुहम्मद व आलिहि व सहबी अजमईन मुंहिंजा तुंहिंजा 15 मिंट गुफ्तगू तवजो कर मारे मां महबूब जो अदब पियो सेखारियां अदब 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 अल्लाह महबूब जो अदब भी नसीब करे त महबूब जे सुन्नतुनि जो भी चओ अदब नसीब कंदो वञे हलो न सुन्नत ते भी महबूब जो अदब ही आ त उन जे सुन्नत ते हली पओ आओ त तोखे ॿुधायां हज़रत हुज़ैफा बिन यमान सब चो रज़ी अल्लाह ताला अन्हु कहिड़ो नाम खयो मां हज़रत हुज़ैफा बिन यमान सब चो रज़ी अल्लाह ताला अन्हु ॻाल्हि समझ में अचे थी नी हवा परेशानी त नथी थिए न भला ईअं बोरियत कुझु ईअं सुकड़ पुकड़ त न थी आहे बाक़ाइदे हीअं बाक़ाइदे अलर्ट वेठा हो नी अलर्ट हिकिड़ो पियो अलर्ट खे चवे अलरट हणी हणी थकी पियो अलरट भला कहिड़ी आहे ॿोली ॿोली सम्झाइण जो फ़र्क़ु आहे न देवबंदी ॿोली हीअं खोले सम्झाईंदा आहिनि वग़ैरह वग़ैरह अलरट करे चवंदा आहिनि तंहिंजे करे मुंहिंजो करो थो थिए अलर्ट थी वे तवजो मारे हुजे हाय हाय ईरान फतह थियो फारूक आज़म जे दौर में हा हा शाह किसरा ईरान जो वाली उन समझूते जे लाइ हिकिड़ी मीटिंग तयार कराई मुसलमाननि जो सफ़ीर अचे ॻाल्हियूं करे हथ कढूं था पोइ हेॾो हज़रत फारूक आज़म सब चो रज़ी अल्लाह ताला अन्हु शाह ईरान ॾे हुज़ैफा बिन यमान खे सफ़ीरुल मोमिनीन सफ़ीर इस्लाम करे मोकिलियो मुंहिंजा हज़रत हुज़ैफा तूं सफ़ीर बणिजी करे वञ उन्हनि जे लुचनि जे बाज़ार में वञी हक़ जो होको ॾे त इस्लाम वारा हे थींदा आहिनि जॾहिं सफ़ीर पुॻो अल्लाह अकबर ईरान जो वाली रोब दबदबो विझण जे लाइ वॾी हिकिड़ी मीटिंग घुराई वज़ीर मुशीर वॾा वॾा डिंग वॾियूं पार्टियूं विहारी दबदबे विझण जे लाइ वॾा खाध खोराक राशन पाणी तयारु कई लॻो पियो आहे सॼो मरहलो सफ़ीर इस्लाम मोहम्मद मुस्तफ़ा जो पा अदब आशिक हज़रत हुज़ैफा बिन यमान सादन सूदे लिबास में चतियूं लॻला लिबास खे पूरो पटके जो आलम भी हीअं हूं आहे मेरो कपड़ो आहे फाटल कपड़ो आहे सादगी पोश वारो अल्लाह अकबर कबीरा अचे थो पियो उन मजलिस में माण्हू हैरान हन त इहो मोहम्मदी सफ़ीर कहिड़ो आहे मोहम्मदी इहो आशिक जेको ॿुधूं था इहो कहिड़ो आहे फारूक आज़म जो मोकिलियल बंदो इहो कासिद कहिड़ो आहे सभिनी जूं नज़रूं हुन में हन इंतिहाई शराफ़त वारो हुज़ैफा इंतिहाई सादगी वारो हुज़ैफा रज़ी अल्लाह ताला अन्हु आहे त सादगी जे अंदाज़ में
लिबास तो सादो आहे पर मोहम्मदी अदब सां माला माल आहे, हुजूरी इश्क सां माला माल आहे। अल्लाह अकबर कबीरा। हिन जो लिबास तो मेरो आहे, सादो आहे, पर हिन जे विख में गदब जो तूफान आहे। हिन जे चाल में शींह जी चाल भी चो पहुची नथी सके पई। हिन जी विख शेर जी विच को भी मथे आहे। हिन जी लोड बाद जे झमटे को भी चो बाली ऐं बुलंद आहे। हिन जो हलण तूफान के भी रोके छॾींदो आहे। छो त जंहिंमें मोहम्मद मुस्तफ़ा जो अदब भरियल हूंदो, हुजूर जो इश्क भरियल हूंदो, हुजूर जो अखलाक भरियल हूंदो, हुजूर जी अज़मत भरियल हूंदी, चो उन जो कदम जाथे पवंदो, अज़मत विछाई भी थी वञे। नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने सहाबा, शाने खुलफाए राशिदीन, शाने खत्म नबूवत, जमीयत उलमा इस्लाम, नारे तकबीर। मुझे ये आखिरी ॻाल्हि आहे, तवज्जो कर। वेठो वॾे धाके सां, वॾे रोब सां, वॾे गजगोड़ सां हे तूफान उत थमे वेठो। हाय हाय, बादशाह जो रोब उन वक्त में मिट्टीअ में मिली, बादशाह जो दबदबो उन ही वक्त में हिन 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 सादगी वारे लिबास में उन ही महिल ही उन जी चमक चो दबजी खत्म थी वञे पई। जाथे मोहम्मदी गुलाम चो कदम रखंदो आ, उते काफिर जे किला टुकर थियण शुरू थी वेंदा आहे का न? जाथे हजरत मौलाना फजल रहमान चो कदम रखंदो आ, उते चो बातिल कुवतूं चो टुकर टुकर थी पाश पाश थी चो पुरदा पुरदा ज़रा ज़रा थी करे विघरी वेंदियूं हन, पखड़जी वेंदियूं हन। त बराबर शेरन जो मुरीद, बराबर सिद्दीक जो नौकर, बराबर फारूक जो नौकर, बराबर उस्मान जो नौकर, बराबर अली हैदर जो नौकर, हे सिद्दीकी, हे फारूकी, हे उस्मानी, हे हैदरी, हे हसनी चाहे काबिरन जी पंग चो सियासत जो हीरो हजरत अल्लामा फजल रहमान चो कदम चो असेंबली हॉल में चो रखी चुको शेर पगो गिदड़न जा कन ही खड़ा थिया। नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, कायदे जमीयत मौलाना फजल रहमान, नारे तकबीर। अब असां शेरन जा किड़ियल हूं, बा अदबन जा किड़ियल बा अदब फर्जंद हूं, मुजाहिदन जा नौकर रखवाला हूं, चई दे सुभान अल्लाह। औजने वेठो मुझो हुज़ैफा साईं। हाय हाय, हाणे खुर्द नोश जो प्रोग्राम वगू खाइण पीअण शुरू थी वियो। हाय हाय, जॾहिं हुज़ैफा सोणो खाए थो, सभिनी जूं नज़रूं वॾेरनि जूं, मुशीरनि जूं, वज़ीरनि जूं, अमीरनि जूं, डिंगनि जूं, खुद शाह ईरान जूं, वाली ईरान जूं खुद नज़रूं कहते हन हुज़ैफा जे नकलो हरकत ते हन त हे कीअं थो खाए, कीअं थो पीए, कीअं थो तके, कीअं थो वाझाए, कीअं छा रंग ढंग मुस्तफ़ा जो सब नोट था कन, चेक था कन पिया। चेकिंग हले थी पई। उन चेकिंग के दौरान अल्लाह अकबर, हजरत हुज़ैफा जेको लुकमो भगो हो मानीअ जो खाइण जे लाइ खणी अञा मुंह ताईं पुॼायूं त वात में कोन पुॻो हो, हथ मों किरी पियो, हथ मों किरी पियो। चूंकि आख़िरी ॻाल्हि आहे, आख़िरी अंदाज़ झलक आख़िरी आहे, लिहाज़ा तव्हांजो पूरो तवजो हुजणु खपे, हिन में फ़ाइदो आहे। तवजो मारे कर। लुकमो हथ मों किरी पियो दस्तरखाने ते, ठीक, अल्लाह अकबर। उन वक्त में हुज़ैफा बिन यमान रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दिलो दिमाग में मोहम्मदी अदब जागियो, हुजूर जे सुन्नत जी तज़ीम जागी। सोचई पाक मोहम्मद मुस्तफ़ा जो कौल ऐं फ़ेल ही आहे जो लुकमो को हथ में खाईंदे किरी पवे, महबूब जी सुन्नत ही आहे। उन खे खणी करे छंडे फूके करे वरी उन खे खाई छॾिजे, हे पाक मोहम्मद जी सुन्नत आहे, हे हुजूर जी सुन्नत है।
लुकमो किरियो मुहम्मदी हदीस अची वई लुकमो किरियो हुजूरी सुन्नत याद अची वई लुकमो किरियो मुहम्मदी अंदाज़ याद अची वियो लुकमो किरियो हुजूर जे सुन्नत जो अदब याद अची वियो लुकमो किरियो हुजूर जे सुन्नत जी अज़मत ऐं तज़ीम हज़रत हुसैबा जे दिलो दिमाग़ में जो तूफान वांगे डोड़े थी पई यकदम हथ वधाए करे लुकमे के खणन था पिया घर में बीठ वेठलन भर में वेठलन ठूठे हई चयो कन में हुदैफा खुदा के मन हे छा थो करी केड़ी दरबार में वेठो आ बादशाहन मीरन जी कचहरी आ हिते हिय त हरकत न कर हे खणी खाए थो हे वजीर मुशीर हे कबीर हे अलील हे अजीब हे गरीब हे छा चवंदा हे चवंदा के मुस्तफा जा गुलाम चइबो इहे हन जो किरल शयूं खाईंदा हन इहे टोक ठठोल न कराए अल्लाह अकबर कबीरा गज़बनाक थी आहे मोह इन जो गाढ़ो थी वियो छो त महबूब जे सुन्नत जी बेअदबी जो लुकमो होॾो आयो हुजूर जे सुन्नत जे खिलाफ जो ॻाल्हि आई हुजूर जे सुन्नत जे मुक़ाबिले में जो ॻाल्हि आई चओ हे मुजाहिद जोधा महबूब जे हक़ में ज़रा बि बेअदबी न सहंदा आहिनि असां उन्हनि बाअदबनि जा चओ सच्चा मुरीद चओ उलमाए देवबंद जा नौकर आहियूं हाणे फ़ैसिलो तुंहिंजे मुठ में आहे अरे बेअदब तूं आहे देवबंदी आहे कॾहिं वग़ैरह वग़ैरह आहे अल्लाह अकबर कबीरा फतवा पंहिंजे लेखे तूं हलाए छॾिजां दुनिया खे पतो आहे त असां नौकर आहियूं चओ मुस्तफा जे बाअदब सहाबा जा आहे नाहे पकी ॻाल्हि आहे हाय हाय उते जेकी शिंभ चई आहे उते हज़रत हुज़ैफा जेकी ॻाल्हि चई आहे अॻे खे छा थो चवे ओ अजीब ग़रीब दिमाग़ वारा तो महबूब जे सुन्नत जो अदब न समझो आहे हुजूर जे अदब जे हुजूर जे सुन्नत जी ताज़ीम तो न समझी आहे अल्लाह अकबर कबीरा मां त महबूब सां वेठो हुम दस्तरखाने ते महबूब गिरहूं भगो हो हुजूर जे हथ में लुकमो किरियो हो अल्लाह अकबर कबीरा महबूब खणी खाधो हो मूंखे कहिड़ी कुवत ऐं ताक़त आहे जो महबूब जे कौल फेल जे खिलाफ़ कया ये महबूब कंदो तीअं हुज़ैफा कंदो जेको कम जो महबूब जो जेको कम हुज़ैफा जो जेको कम हुजूर जो जेको कम असां मोमिनन जो हिए करे मथे ग्रुप में के छंडे भूके भी थो ऐं ॻाल्हि भी फरमाए थो पियो चओ तवज्जो कर फरमाए थो पियो त अतरुक सुन्नत हबीबी बिहाउलाइल हुम कोए शाबला मां पाक महबूब जे अदब खे छॾे करे हुजूर जे सुन्नत खे इन्हनि बेवकूफ़न इन्हनि ज़लीलन इन्हनि काफ़िरन इन्हनि मुशरिकन ए महबूब जे वेरन हुजूर जे खिलाफ़ मुखालिफन जे करे बेवकूफ़न जे करे मां पाक मोहम्मद मुस्तफा जे सुन्नत खे छॾे ॾियां माखो कोन थींदो अल्लाह अकबर कबीरा छो त मां क़ुरान में हीअं पढ़ियो आहे आवाज पढ़ियो आहे अल्लाह आवाज ॾिनो आहे त या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफऊ अस्वातकुम फौक़ सौतिन नबी वला तजहरू लहू बिलक़ौलि कजहरि बाज़िकुम लिबाज़िन अन तहबत अमालुकुम व अंतुम ला तशउरून मां त अदब पढ़िया आहिनि क़ुरान में अल्लाह तोखे मांखे महबूब जे अदमन सां बाअदब करे ऐं महबूब जे अदबन खे थामण वारनि जो सच्चो मुरीद बणाई सही कन ग़लत सच्चो क़ुरान मोकियो छाजो दस्तार फज़ीलत जो दस्तार फज़ीलत जी माना दस्तार पग फज़ीलत मुबारक हे मुबारक पग है साहिबा जेका हिन सिरनि ते पई न मुबारक पग पई इहा मुबारक पग छो आहे हिन मुबारक क़ुरान जे करे सही कन न ऐं हिन क़ुरान मुबारक रसूल खे बयान कयो तंहिंजे करे रसूल चओ मुबारकनि जो मुबारक पकी ॻाल्हि आहे मर्दे दम तक चओ महबूब जे अदब खे न छॾींदासीं वग़ैरह वग़ैरह खणी छा बि चवनि ईअं नी अबा ईअं नी काम तोता छा बि चवनि हे मोहम्मद मुस्तफा जे रोज़े जा कबूतर चओ उॾरंदा रहंदा काम तोता छा बि चवनि पर हे मुस्तफा जे रोज़े जा कबूतर कुझु कंदा रहंदा क़ुरान पढ़ंदा रहंदा महबूब जी ॿोली बयान कंदा रहंदा अल्लाह अकबर ऐं हीअं चवंदा रहंदा चई ॾे त सच्चा मोहम्मदी अहमदी हूं चई ॾे
नारे तकबीर। तवज्जो कर सच्चा मोहम्मदी के रहना मथे कर जाओ पाक मोहम्मद जे मुरीदन जा मुरीद चओ हे सिद्दीकी कॾिया हन सिद्दीकी केर चओ फारूकी केर चओ उस्मानी केर चओ हैदरी केर चओ हसनी केर चओ हुसैनी केर चओ चवण दे माखे फना फिल्लाह की तह में बका का राद मुदबर है जिसे मरना नहीं आता उसे जीना नहीं आता। आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। सन्नी साउंड पनवाकिल अब्दुल कुद्दूस एंड्राज 0300 31 47 381। हजरत मौलाना अब्दुल कादिर बिरोई साहब।